341 जश्न विलादत लतीफ़ साईं जी दरगाह जे सहन में केक कटे निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे जश्न विलादत के मौक़े ते ख़ावर शाह लतीफ़ी की अगवानी में केक काटण की रस्म अदा कई वई। तक़रीब में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल लतीफ़ सरकार के अक़ीदतमंदनि शाह लतीफ़ फाउंडेशन और लतीफ़ी जमायत के मुरीदन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़ावर हुसैन शाह लतीफ़ी मीडिया के ॿुधायो त लतीफ़ सरकार के विलादत जो जन्म ईद के खुशियुनि जियां मल्हायो वेंदो आहे, जेको सभिनी सिंधवासियुनि खे शान बशान तरीक़े सां मल्हाइणु घुरिजे। हर साल शाह लतीफ़ फाउंडेशन दरगाह भिटाई सादात सजदा नशीन के तरफा ख़ुशी तौर ते हिते वॾे शायान शान तरीक़े से हिते उनके सेलिब्रेट किया वेंदो आहे। हिते अदबी कॉन्फ्रेंसिस सुगड़ कचहरियों एवॉर्ड सेरेमनी हिते जेका हिकु तकरीब जेका रखी वेंदी आहे वॾे लेवल ते, उहा हिन साल बि असां इन कोरोना वायरस के सबब उनके मुलतवी कयो। खुशनसीबी आहे त असीं हिन दर सां इन दरवाज़े जा ॿुहारीदार आहियूं ऐं हिन दर सां वाॻियल आहियूं। अॼोको ॾींहुं कंहिं बि ईद जे ॾींहं खां घटि कोन्हे। लतीफ़ साईं जे ॾसल वाट उन्हनि जी फ़िक्र उन्हनि जो पैगाम बि इहो ई आहे, इंसान जी ख़िदमत। त असां नथा चाहियूं त असांजे हिन मेड़ाके हिन प्रोग्राम जे करे को बि हिन प्रोग्राम में वसी रश हुजण जे करे को माण्हू इन ख़ुदा न ख़ास्ता हिन वायरस में मुब्तला थिए। असांजे लाइ न पर पूरी सिंध हिंद आलम इस्लाम जे लाइ जो सरकार मुर्शिद लतीफ़ हिकिड़ो अमन जो पैगाम पहुचायो आहे पूरी दुनिया जे लाइ ऐं सलामती जो पैगाम पहुचायो आहे। सरकार मुर्शिद लतीफ़ जे जेको पैरवी आहे अल्हम्दुलिल्लाह अगरि असां कंदासीं त अल्हम्दुलिल्लाह कामयाबु रहंदासीं। साईं जा मुरीद आहियूं, लतीफ़ जा फ़क़ीर आहियूं। असां तमामु घणी ख़ुशी आहे। असां जो प्रोग्राम हो सो त हूअं वॾे पैमाने ते थींदो हो, पर कोविड जे करे 2 साल SOPs तहत मल्हाए पियो वञे। असांखे वॾे में वॾी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खां त औक़ाफ़ डिपार्टमेंट जे तरफ़ां मेले जे ॾिहाड़ा त मल्हाया वञनि था, पर लतीफ़ साईं जी विलादत जे हिसाब सां का बि तकरीब न कोठाई वेंदी आहे। सो असां गवर्नमेंट ऑफ सिंध सां अपील कंदासीं त ख़ुदा लतीफ़ साईं जे जनम ॾींहं ते मेले जो समारोह ॾिनो वञे ऐं मेले वांगुरु ई लतीफ़ साईं जी ॾींहुं मल्हायो वञे।